नाज़िन मलीर सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सरकारी स्कूलनि में तालाबंदी कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम था रब नवाज़ मसलिक खां। जी रब नवाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके सरकारी स्कूल ऐं अस्पतालनि जी ताला ऐं तंदुरुस्ती अमल खे जेको आहे मुकमिल तौर ते बंदि कयो वियो आहे, जिते शागिर्द स्कूलनि में न पहुता था। ऐं ॿुधाईंदा हलूं त जेके मलीर जा जेके स्कूल आहिनि, बिन कासिम टाउन ऐं गडाब टाउन, गगर फाटक, गुलशन हदीद, पिपरी, सिंधी ॻोठ ऐं शाह टाउन, भैंस कॉलोनी, मेमण ॻोठ समेत जेके गडाब जा स्कूल आहिनि मुकमिल तौर ते उन्हनि जी तालाबंदी कई वई आहे। जॾहिं त जेको आहे अॻवाननि जो इहो चवणु आहे त जे स्कूलनि सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो मुतालबा आहिनि त डिस्पेंसरी अलाउंस में 50% ॾिनो वञे, जॾहिं त ग्रुप इंश्योरेंस, बेनिवल फंड ऐं रिटायरमेंट जी जेके वक़्त ते अदा कई वञे। पघार में जेको आहे वाधि करण जे लाइ जेके मुतालबा आहिनि उन्हनि जी जेको आहे मुकमिल तौर ते जेको आहे जेके मुतालबा मञिया वञनि। जॾहिं तव्हां ॿुधाईंदा हलूं त सिंध जा अॼु 40 खां वधीक जेके मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जा मुलाज़िम अॼु कमु छॾ हड़ताल कई वई आहे ऐं स्कूल समेत जेके अस्पतालूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ जेके सरकारी इदारा आहिनि उन्हनि जी मुकमल तौर ते तालाबंदी कई वई आहे। जॾहिं त अॻवाननि जो इहो चवणु आहे त 27 जेका तारीख़ ताईं जेको आहे असांजो जी एहतजाज मुज़ाहिरा आहे जेको धरना जारी रहंदा। तव्हां ॿुधाईंदा तंदुरुस्ती अमल बंदि हुजण जे करे जेको आहे स्कूली शागिर्द ऐं शागिर्दानूं जेको आहे स्कूल जो घरनि ॾांहुं वापसी पर अॻवाननि जो इहो चवणु आहे हीउ एहतजाज असांजो जारी रहंदो जेसीं ताईं असांजा मुतालबात न मञिया वेंदा। जी तफ़सील ॾियण जे लाइ रब नवाज़, महिरबानी।